सिंधु दरिया में कुडू सखरे कोटड़ी बैराज पर नंढी बोड बरकरार कंट्रोल रूम मूजिब 24 कलाकनि में कुडू बैराज पर पानी से भेकरन में 4590 क्यूसेक लाथाई। कोटड़ी बैराज पर सागिया भेकरा बरकरार। कुडू बैराज से पानी जो मथा वेकरो 3,11,229 क्यूसेक हेठां वेकरो 3,03,877 क्यूसेक रिकॉर्ड किया। सखर बैराज पर पानी जो मथा वेकरो 2,85,487 क्यूसेक हेठां वेकरो 2,64,417 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज पर पानी जो मथा वेकरो 2,73,844 क्यूसेक हेठां वेकरो 2,44,739 क्यूसेक रिकॉर्ड किया। ॿिनि खां 3 ॾींहनि में पंजनि मां भेकरो कुडू बैराज पहुचण ते भेकरे में इज़ाफ़े जो इम्कान। NDMA जो चमड़ा है 5 खां 6 सितंबर के विच में पानी जो वॾो भेकरो कुडू बैराज पर पहुंचंदो। चेनाब दरिया में मुल्तान जे हथनि मां 8 लख क्यूसेक पानी जो भेकरो गुज़रंदो। माण्हुनि जी लॾ प्लाण जो सिलसिलो जारी। कमिश्नर जो चमड़ा है 4 लख खां वधीक माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो आहे। 3 महीननि हेठि मथाएं दर्जे जी बोर। 5 हेठि पर पानी से भेकरनि में बाद रावी दरिया में हेठि सतनाई ते मथाएं दर्जे जी बोर। हेठि बलूकी ते पानी से भेकरनि में खड़ताई जो सिलसिलो जारी। सतलज दरिया में हेठि सुलेमानकी बट मथाएं दर्जे जी बोर। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान से मुलाकात। बढ़ी वज़ीर इसाक़दार फील्ड मार्शल आसिम मीर पिण मुलाकात में मौजूद। मुलाकात दौरान गॾियल तारीख़, सक़ाफ़ती विरसे ऐं अक़ीदे ते ॿधल लाॻापनि खे उजागर कयो वियो। ॿिन्ही अॻवाननि मुख़्तलिफ़ शोबनि में बतरफ़े सरकार जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो। पाक ईरान लाॻापनि जी आकारी रफ़्तार ते इत्मिनान जो इज़हार। ईरानी सदर गॾियल दिलचस्पी वारनि शोबनि में बतरफ़ो सरकार वधाइण लाइ ईरान जो अज़म वर्जायो। वज़ीर-ए-आज़म सियासी ऐं मौशी लाॻापा वधीक मज़बूत बणाइण ते ज़ोर भरियो। वज़ीर-ए-आज़म ईरानी अवामी हुकूमत सां पाकिस्तान जी अणटुट बदीअ जो अहद कयो। सिंध के 25 ज़िलनि में पोलियो मुहिम शुरू। EOC मूजिब एक हफ़्ते पारी मुहिम दौरान 90 लख ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया वेंदा। 70,000 खां वधीक पोलियो वर्कर मुहिम में हिस्सो वठनि पिया। पोलियो वर्करनि जी सिक्योरिटी लाइ 21,000 खां वधीक एहलकार मुक़ररु कया विया हुआ। पेट्रोल की कीमत 264 रुपया 61 पैसा फी लीटर बरकरार। नाड़ीवारी वजारत पारा नोटिफिकेशन जारी। हाई स्पीड डीजल 2 रुपया फी लीटर सस्तो। नई कीमत 269 रुपया 99 पैसा फी लीटर मुक़रर। गास लेट 1 रुपयो 46 पैसा फी लीटर सहांगो कयो वियो। रुस्तम रसा महर जोतई धुरिन में हलंदड़ तकरार तामिल ॼणा क़तल। ॻोठ आमिल में हथियारबंदनि जी फारिग में निसार महर ऐं नीबू महर मारिजी विया। लाश पाके पारे हंधि पियल पुलिस न पहुती। धुरिन जी हिक ॿिए मथां फायरिंग जारी।